वक्त असां शहदाद कोट में बीठा आहियूं जेको कंबो बरादरी 7 सेप्टेम्बर ते मच कचहरी मचाई आहे सिंध में धारियां नामंज़ूर ऐं उन उनवान हेठि अचो त जेको आहे सीनियर सहाफ़ी जावेद कंबो सां ॻाल्हि ॿोल कंदा। जी साईं, कोशिश जो जेको स्लोगन आहे सिंध में धारियां नामंज़ूर, असां बिल्कुलु इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियूं त सिंध सिंधियुनि जी आहे। सिंध ते पहिरियों आख़िरी हक़ सिंध में रहण वारनि जो आहे ऐं असांजो ग़म ख़ुशी सभु कुझु सिंध सां आहे। तो इन शइ खे असां उजागर करण जे लाइ अॼु इहा मच कचहरी जो एहतमाम कयो आहे। सभिनी दोस्तनि खे घुरायो आहे। कोशिश टीवी वारनि जी बि महिरबानी जेके असांजे सॾ ते हिते आया ऐं हे जेको आहे सिंध में धारियां नामंज़ूर इहो हक़ीक़त आहे बिल्कुलु जेको धारियुनि सिंध खे नुक़सानु पुॼायो आहे। असां इन शइ जे ख़िलाफ़ु आहियूं ऐं इनशाअल्लाह आईंदा सिंध जे ख़िलाफ़ु धारियुनि जी हर साज़िश खे नाकाम बणाईंदासीं। त अॼु सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं असांजी ईद जो ॾींहुं आहे। असीं सिंध कोशिश कावश ऐं केटीअनि जे नुमाइंदनि खे सलाम पेश था कयूं, उनजी महिनत खे सलाम पेश था कयूं। बाक़ी धारियुनि खे अफ़गाननि खे हाणे कंहिं बि हालत में सिंध में या पाकिस्तान में बर्दाश्त न कयो वेंदो। इहो आर्मी चीफ असां फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब जो ऐं वज़ीर दाख़िला मोहसिन नक़वी साहब जो हुकुम आहे। कंहिं बि हालत में धारियुनि खे अफ़गाननि खे बर्दाश्त सिंध में न कयो वेंदो। हाणे तमामु हिकिड़ो बहितरीनु असांखे हर साल जेको डिसंबर जे पहिरें हफ़्ते में ही प्रोग्राम ऐं सकाफ़त जेको असां सकाफ़ती प्रोग्राम कयूं था, इहो तमामु बहितर अमल आहे। सिंध धरती में जेकॾहिं धारिया गैरक़ानूनी तौरु अचनि था त उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था त असांजी सिंध धरती में जेके पुराणा क़बीला आहिनि, पुराणियूं बिरादरियूं आहिनि, उहे पाण खे सिंधी सम्झनि थियूं, उहे असांजे अखियुनि ते आहिनि। पर जेके नयूं अचनि थियूं उहे क़ौमियूं उहे पाण खे सिंधी सम्झनि ई नथियूं त उहे असांजी धरती खे छॾे हलिया सिंध जी सूंड बाई जिए। गुलज़ार मंचांडियो कोशिश डिजिटल शहदाद कोट।